अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरनि जो स्टोर जारी है। तव्हां सां जाती मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाती ग्रेड हैदराबाद जे सॾ ते रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ ऐं ॿियनि जाइज़ मुतालबनि जी मंता लाइ तरका अस्पताल जाती में 3 ॾींहंनि ते बी पैरामेडिकल अमले OPD जो बाइकाट करे के बी जज मक़बूल अहमद दईम EC मेंबर रमज़ान अली ख्वाजा शबीर अहमद मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल जी गेट अॻियां एजाई मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कोरोना वबा अञा ताईं ख़त्म नाहे थी ऐं केस वधी रहिया आहिनि। सर्दी में मुहारन वबा जी नई लहर अचण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। उन सूरत में ओचितो रिस्क अलाउंस बंदि करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त वबा दौरान सिहत अमलो पंहिंजी जान जोखिम में विझी ॾींहुं राति मरीज़नि जी ख़िदमत करे पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां सरअंजाम ॾेई रहियो आहे। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो, ज़रदारी वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं वज़ीर सिहत खां मुतालबो कयो त रिस्क अलाउंस फौरी तौर बहाल करे सर्विस स्ट्रक्चर समेत पैरामेडिकल अमले जा समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।